ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तन, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे अध्याय में डिठो हो त राजा परीक्षित सुखदेव जी महाराज का पुछन था त उन पार ब्रह्म परमेश्वर जी चरित्रन जी कथा बुधायो। अध्याय चौथों संपूर्ण। पंजो अध्याय जंहिं में पाण डिठो हो त श्री सुखदेव जी महाराज श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा शुरू था कन, जंहिं में सुखदेव जी महाराज बुधाइन था त हिक ॾींहुं नारद मुनि पंहिंजे पीउ ब्रह्मा जी वटि वियो ऐं वञी अचंभे में पइजी वियो त ॾिठाई ब्रह्मा जी ध्यान में हुआ। ही हैरान हो त आखिर सॼी दुनिया के ठाहिण वारो ब्रह्मा कंहिंजो ध्यान थो करे, हिन जो भी को परमेश्वर आहे छा? नारद मुनि इन सोच में हुआ। एतिरी में ब्रह्मा जी ध्यान मां उथा ऐं नारद मुनि पोइ पुछियो त तव्हां खां मथे केरु आहे, तव्हां कंहिंजो ध्यान था कयो? तॾहिं ब्रह्मा जी ॿुधाइनि था त श्री नारायण जी मुंहिंजो परमेश्वर आहे ऐं आऊं उन्हनि जो ध्यान थो करियां। पोइ ब्रह्मा जी ॿुधाइनि था त कहिड़ी तरह उन्हनि जो जनम थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जो 6 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिं जो नालो आहे विराट रूप बाबत बयान। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, ब्रह्मा जी नारद मुनि के ॿुधायो त ही विराट रूप श्री नारायण जी जो हिन तरह आहे त 7 लोक कमर खां मथे आहिनि ऐं 7 लोक कमर खां हेठि उन आदि पुरुष भगवान जे बदन में समझण घुर्जनि। अगन वात आहे, वण बुत जूं नसूं 10 दिशाऊं कन आहिनि, समंदर पेट आहे, सूरज अखियूं आहिनि ऐं उन्हनि अखियुनि जो चंबण ॾींहुं राति आहे। नदियूं बदन जूं रगूं आहिनि, हवा दम आहे, इंद्र ऐं ॿिया देवताऊं संदसि भुजाऊं आहिनि। अश्वनी कुमार देवता नक ऐं सभु सुगंधूं नक जूं नासूं समझण घुर्जनि। आकाश अखियुनि जा दोना आहिनि, जल पेर आहिनि, दुनिया जा सभु ज़ाइका उन जी ज़ुबान में समझण घुर्जनि। यमराज उन्हनि जा ॾंद आहिनि, माया खिल आहे, लॼ मथियूं चप आहे ऐं लालच हेठियूं चप आहे। धर्म छाती अधर्म पुठ आहे। मेघ गटा बादल वग़ैरह उन्हनि जे सिर जा वार ऐं बरसात जो पाणी उन जे विराट रूप जो ॿिज समझण घुर्जे। इन्हनि सभिनी खां सवाइ दुनिया जो ॿियो सभु वहिंवार उन रूप में मौजूद आहे। उन करे तपस्वी ऐं रखेश्वर श्री नारायण भगवान जो प्रकाश हर जाइ ते बराबर समझी कंहिंखे बि दुख न ॾींदा आहिनि। जगत में हानि ऐं लाभ, जस ऐं अपजस, दुख ऐं सुख परमेश्वर जी मर्ज़ीअ सां थींदा आहिनि ऐं जेको पितरनि जे नाले श्राद्ध ऐं यज्ञ देवताउनि ऐं ॿियनि जे नाले ते ॾींदा आहिनि, उहो सभु उन परमेश्वर खे पहुचे थो। जड़ चेतन ऐं ॿियनि सभिनी जीवन खे पैदा पालन ऐं नास करण वारो उहो ही हिकु अविनाशी पुरुष आहे। उन जो मालिक ॿियो को बि कोन आहे। हे नारद, जॾहिं मूंखे दुनिया पैदा करण जी आज्ञा मिली तॾहिं मूं नारायण जी दया ऐं कृपा सां दक्ष प्रजापतिअ खे पैदा कयो। उन मां घणा ही माण्हू पैदा थिया ऐं उन नारायण जी जे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखण करे
मूंखे दुनिया पैदा करण जी सुमर्थी आहे। इहो ही परमेश्वर अवल में, विच में ऐं आख़िर में हमेशा हिकु जहिड़ो रही घटिजण वधण ऐं पुराणे थियण खां रहित आहे ऐं का बि शइ दुनिया जी उन जे रूप खां ॿाहिरि न आहे। हे नारद, पंहिंजी ॿुद्धीअ खे एतिरी सुमर्थी न आहे जो उन जी स्तुति करे सघूं। नारायण जी पंहिंजी मर्ज़ीअ सां लीला करण ऐं जीवन जे भवसागर पार उतारण लाइ 24 अवतार वरिता आहिनि। आदमीअ खे घुर्जे त हमेशा उन्हनि अवतारनि जी लीला ॿुधी परमेश्वर जे नाले जे ध्यान ऐं सुमरन में लॻो रहे, तॾहिं उन जो अंदर शुद्ध ऐं पवित्र थींदो ऐं उन माण्हू में परमेश्वर जो प्रकाश चमकंदो ऐं जनम मरण जे फेरे खां उहो माण्हू छुटी भवसागर पार लंघे वेंदो। उन करे परमेश्वर जे भॼन ऐं सुमरन करण जे प्रताप सां रखेश्वर ऐं तपस्वी लोक जेको वर या श्राप कंहिंखे ॾियनि था उहो ज़रूरु थिए थो। रखेश्वरनि ऐं महात्माहिनि मूं खां वेद वग़ैरह पढ़ी दुनिया में ज़ाहिर कया आहिनि ऐं परमेश्वर जे वरदान ॾियण सां मुंहिंजी ॻाल्हि पूरी नथी थिए, मुंहिंजो मन पाप जी तरफ़ नथो वञे ऐं मुंहिंजूं इंद्रियूं अधर्म जी चाह नथियूं कनि। उन परमेश्वर जे ध्यान करण सां इहे 3 गुण मूं में ज़ाहिर थिया आहिनि। सभिनी देवताउनि जो हिकिड़ो रूप पंहिंजे लोक में रहे थो ऐं उन्हनि जो ॿियो प्रकाश सूरज वांगुरु जीअं पाणी भरियल बर्तन में पवंदो आहे, तंहिं वांगुरु सभिनी जीवन जे बदन में सम्झणु घुरिजे। ऐं टियों प्रकाश उन जो जेके मंदरनि में मूर्तियूं आहिनि तिन में रहे थो। सूरज ऐं चंद्रमा जी किरणाइन पवण करे चांदी, सोन, टामे ऐं ॿियनि धातुनि जूं खाणियूं दुनिया में पैदा थियनि थियूं ऐं जेके पाप ऐं अधर्म आदमीअ खां थियनि था उन्हनि जे लाइण जो रस्तो धर्मशास्त्रनि में लिखियलु आहे। ही सभु हाल ॿुधाए ब्रह्मा जी श्रीमद भागवत महापुराण साहिब जा 4 मोल श्लोक ॿुधाया जेके नारायण जी ब्रह्मा जी खे ॿुधाया हुआ। ऐं पोइ ब्रह्मा जी चयो त हे पुट नारद, मूं तोखे संसार जी रचना कंदड़ भॻवान जो मुख़्तसर वर्णन करे ॿुधायो। जो कुझु कार्य कारण भाव या अभाव आहे सो सभु भॻवान खां जुदा न आहे ऐं न वरी उन्हनि सां गॾु आहे। भॻवान मूंखे जेको उपदेश ॾिनो हो उहो ही भागवत आहे। उन में भॻवान जी विभूतियुनि जो वर्णन आहे। तूं उन जो सभिनी लोकनि में प्रचार कर। जेके माण्हू श्रद्धा सां हिन जो पाठ कनि था या कथा ॿुधनि था उन्हनि जो चित माया जे मोह खां छुटल रहे थो। सभई चओ जय सियाराम। श्रीमद भागवत महापुराण साहिब ॿियो स्कंद 6 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सियाराम। राधे राधे।